फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम वश्कुरूली वला तकफ़ुरून। सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, मूंखे यादि कयो त मां अल्लाह तबारक व तआला तव्हांखे यादि कंदुसि ऐं मुंहिंजो शुक्र अदा कयो ऐं मुंहिंजी नाशुक्री न कयो। इन आयत करीम में अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ज़िक्र करण ऐं पंहिंजे शुक्र करण जो हुकुम फरमायो आहे ऐं नाशुक्री खां मना फरमायो आहे। अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र करण जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। अल्लाह तबारक व तआला जी हम्द सना कई वञे, उनजी तस्बीह बयान कई वञे, क़ुरान करीम जी तिलावत, वाज़ व नसीहत। इन खां अलावा भी अल्लाह तबारक व तआला जे ज़िक्र करण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि जंहिंजी तमामु घणी फ़ज़ीलत भी आहे। हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन मुसर रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत करे थो त हिकिड़े बहराड़ी शख़्स हुज़ूर जी बारगाह में अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इस्लाम जा हुकुम तमामु घणा आहिनि, मूंखे का अहिड़ी शइ ॿुधायो जेका मां पंहिंजे पाण ते लाज़िम करे छॾियां। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फ़रमायो त पंहिंजी ज़बान खे अल्लाह तबारक व तआला जे ज़िक्र सां हमेशा आलो रख। ऐं अल्लाह तबारक व तआला जेको फ़रमायो आहे फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम, उन जा मुख़्तलिफ़ बुज़ुर्गनि मतिलब बयान कया आहिनि त इन मां मुराद छा आहे। हिकिड़ा चवंदा आहिनि त इन मां मुराद आहे त अल्लाह ताला फ़रमाए थो त जॾहिं को बि अमल करें त मुंहिंजे अमर ऐं नही यानी जंहिं बारे में मां हुकुम कयो आहे त उहो अमल कर ऐं जंहिंखां रोकियो आहे उनखां रुकिजी वञ। ऐं ॿियो इहो मतिलब बि बयानु कयो आहे त अल्लाह ताला फ़रमाए थो, तव्हां मूंखे मुंहिंजी इबादत सां ऐं फ़र्मा बरदारी सां यादि कयो त मां तव्हांखे सवाबु ॾेई करे तव्हांखे यादि फ़रमाईंदुसि। ऐं अल्लाह ताला फ़रमाए थो, मूंखे इबादत ऐं दुआ में हमेशा यादि रखो त मां मुसीबत जे वक़्तु तव्हांखे अता बि कंदुसि ऐं नेमत जे ज़रिए सां तव्हांखे यादि कंदुसि। ऐं अल्लाह ताला फ़रमाए थो त मूंखे पंहिंजे सवालनि में यादि कयो, जॾहिं बि सुवालु कयो त मूंखां सुवालु कयो त मां तव्हांखे अता कंदुसि। ऐं मूंखे तौबा जे ज़रिए सां यादि कयो, मां अल्लाह तबारक व तआला तव्हांजा गुनाह माफ़ करे छॾींदुसि। ऐं दुनिया में तव्हां मूंखे यादि कयो त मां आख़िरत में अल्लाह तबारक व तआला तव्हांखे यादि फ़रमाए तव्हांखे बदिलो अता फ़रमाईंदुसि। ऐं ॿियो अल्लाह ताला फ़रमाए थो, मुंहिंजो शुक्र कंदा रहो ऐं मुंहिंजी नाशुक्री कयो। इन जो मतिलबु इहो आहे त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जो हमेशह शुक्र अदा कजे ऐं अल्लाह तबारक व तआला जी नाफ़रमानी करे नाशुक्री न कजे। ऐं इन जो मतिलबु इहो बि आहे त अल्लाह तबारक व तआला जी नेमतुनि जो एतिराफ़ु कजे ऐं उन एतिराफ़ जे बदिले में अल्लाह जी हम्द ऐं सना कजे। ऐं जेकी अल्लाह तबारक व तआला नेमत ॾिए थो उन ते अल्लाह ताला जो शुक्र अदा कजे। ऐं जेकॾहिं कॾहिं का नेमत बि खसिजी वञे थी त नाशुक्री न कजे बल्कि उन ते हमेशह सब्र करणु घुरिजे। यानी इन मां इहो मालूम थिए थो त अल्लाह जो ज़िक्र करणु, अल्लाह तबारक व तआला जी शुक्र करणु हिकिड़ियूं अहिड़ियूं नेमतूं आहिनि जंहिंजे लाइ अल्लाह ताला फ़रमाए थो, मूंखे यादि कयो, मां तव्हांखे हर हाल में यादि फ़रमाईंदुसि ऐं मुंहिंजी नेमतुनि जो शुक्र कंदा रहो, नाशुक्री न कयो। उन जे बदिले में अल्लाह तबारक व तआला फ़रमायो, मां तव्हांजे मथां इनाम ऐं इकराम फ़रमाईंदुसि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे बि अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।